अपडेट कयो मांखे कराची में KU के वफ़द जी सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण से मुलाकात। सिंध सीनियर वज़ीर सां मुलाक़ात दौरान वफ़द पारां PK ते ख़दशनि जो इज़हार कयो वियो। पीपल्स पार्टी पारां साफ़ हिमायत KU जे वफ़द थोरा पिणु मञिया। सिंध हुकूमत साफ़ जे क़ुर्बानी खे तस्लीम करे थी। शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु हो। प्रेस की आज़ादी ज़रूरी है पर सहाफ़त में एहतसाब से गॾु ज़िम्मेवारी भी हुजे। सीनियर वज़ीर जो चवणु है तो हुकूमत सहाफ़िन के मसलन के हल लाइ पुरज़म है। पीका बाबत सहाफ़िन के ख़दशनि बाबत ज़ाती तौर आगाह कंदसि। KU के वफ़द में सदर हसन अब्बास, जनरल सेक्रेटरी लुबना जरार शामिल हैं। मुलाकात दौरान समाजी सेक्रेटरी नदीम रहमान, DG इत्तलात सलीम खान भी मौजूद हुआ। ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन, असां शेयर कंदासीं। कराची यूनियन ऑफ जनरल्स जे वफ़द सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण से मुलाक़ात कई है। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण से मुलाक़ात दौरान वफ़द पारां PK ते ख़दशनि जो इज़हार कयो वियो। पीपल्स पार्टी पारां साफ़ हिमायत KU जे वफ़द थोरा मञिया।